दिलो एक्यूरेसी 23 जनवरी खां 22 फेबरवरी जे विच में ॼमण वारनि ॿारनि खे एक्यूरस जंहिंखे पंहिंजे ॼम जी तारीख़ यादि न उहे नाले जो पहिरियों अखर सीन शीन स्वाद ऐं से सां ईंदड़ नाले वारा इन मां रहनुमाई हासिलु करे। ही बादी बुर्ज आहे। तव्हां अहिड़ा न आहियो वॾे खुलियल दिलि ऐं दिमाग़ रखंदड़ वारा शख़्स आहियो, पर हिन हफ़्ते कंहिं सां का ग़लतफ़हमी अची रही आहे। ॾियण वठण ऐं अचण वञण जे मामलनि में अहिड़ी ग़लतफ़हमी खे पैदा थियण न ॾियो। मुस्बत सोच खां कमु वठो ऐं हिन हफ़्ते में ईंदड़ ग़लतफ़हमी खे इग्नोर कयो। ग्रहनि जी जेका सुठी सोच आहे, एतमाद करण वारी, उनखे कंटिन्यू रखो ऐं नंढी वॾी ॻाल्हि खे इंतिहाई खुलूस दिलि सां, जंहिं ख़ासियत सां अल्लाह